अस्सलाम अलैकुम। तो लर्न टू अर्न यूट्यूब चैनल ही जेको टेम्पलेट एंट्री तव्हां वीडियो जे शुरू में ॾिठो आहे। अॼु असां तव्हांखे इहो ठाहिणु सेखारींदासीं काइन मास्टर में। त इन लाइ पहिरियां तव्हां पंहिंजी काइन मास्टर खे ओपन कंदव, न्यू प्रोजेक्ट ते क्लिक कंदव ऐं प्रोजेक्ट जो नालो लिखी उनखे सेव कंदव। प्रोजेक्ट जे नाले लिखण खां पोइ क्रिएट जे बटन ते क्लिक कंदव। उन खां पोइ इमेज में ईंदव ऐं उतां हिकु ब्लैक कलर जो बैकग्राउंड सिलेक्ट कंदव। हाणे बैकग्राउंड ते क्लिक करे इनखे के तक़रीबन इन खां पोइ इमेज ते लेयर ते ईंदव, मीडिया खे क्लिक कंदव ऐं पंहिंजे चैनल जो लोगो खणंदव ऐं उनखे हिन जे सेंटर ते सेट करे रखंदासीं ऐं उन जी टेम्पलेट खे बि ड्रिगो करे पंहिंजे पहिरें बैकग्राउंड जेतिरो ड्रिगो करे ईंदासीं। इन खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं पंहिंजे लोगो खे थोरो साइज़ में नंढो करे विच ते रखंदासीं। वरी मुंड ते ईंदासीं, लेयर ते क्लिक कंदासीं, मीडिया ते वेंदासीं ऐं असां उहो इंट्रो खणंदासीं जेको असांखे हिन वीडियो में इस्तेमालु करिणो आहे। इन इंट्रो जो लिंक मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। इन खां पोइ तव्हां स्क्रीन ते ईंदव, स्प्लिट स्क्रीन ते ईंदव, इनखे फुल स्क्रीन ते कंदव। इन खां पोइ वरी तव्हां बैक ईंदव, वरी इंट्रो खे सिलेक्ट कंदव ऐं क्रोमा की ते ईंदव ऐं क्रोमा की खे इनेबल कंदव। जेको ही साए कलर लोगो जी जॻह ते अची रहियो आहे, जेकॾहिं इहो क्रोमा की जे इनेबल करण सां ख़तमु थी वञे त ठीकु आहे, न त इन जा पैरामीटर्स थोरा घटि वधि करे इनखे सेट कंदव ऐं पंहिंजे लोगो खे इन लोगो वारे जॻह ते सही तरीक़े सां फिक्स कंदा ताकी जीअं नंढो वॾो कुझु हिन जॻह ते अची करे लेयर ते क्लिक कंदासीं ऐं टेक्स्ट ते क्लिक कंदासीं ऐं पंहिंजे चैनल जो नालो लिखंदासीं। पंहिंजे चैनल जे नाले लिखण खां पोइ बैक ईंदासीं, थोरो वॾो करे साइज़ में इनखे लोगो जे हेठां रखंदासीं। इन खां फॉन्ट ते क्लिक कंदासीं ऐं हितां फॉन्ट सिलेक्ट कंदासीं। मां रोबोटो बोल्ड सिलेक्ट करायो आहियां, तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ ते सिलेक्ट कंदव। इन खां पोइ कलर ते ईंदासीं, असां कलर सिलेक्ट कंदासीं। कलर सिलेक्ट करण खां पोइ वरी असां हेठि ईंदासीं ऐं आउटलाइन ते सिलेक्ट कंदासीं, आउटलाइन खे इनेबल कंदासीं ऐं उतां कलर सिलेक्ट कंदासीं। आउटलाइन जी असां फ्लैप वग़ैरह हितां सनी या वधाए सघूं था। इन खां पोइ असां वरी एनिमेशन ते ईंदासीं ऐं इनखे एनिमेशन ॾींदासीं लेटर बाय लेटर जी। इन जी स्पीड रखंदासीं असां 2। इन खां पोइ वरी असां बैक ईंदासीं, ऐं इन टेक्स्ट जी टाइमिंग बार खे बि छिके पंहिंजे पहिरें बैकग्राउंड जेतिरो कंदासीं। इन खां पोइ वरी असां स्टार्टिंग में ईंदासीं, सेटिंग ते क्लिक कंदासीं, वीडियो ते ईंदासीं ऐं वीडियो फेड आउट खे इनेबल कंदासीं ऐं इन जी टाइमिंग रखंदासीं 1.25। इन खां पोइ बैक ईंदासीं। हाणे असांजो इंट्रो ठही तयारु थियो आहे। हाणे इनखे असां हिकु बार प्ले करे ॾिसंदासीं। हीअ असांजो इंट्रो ठही तयारु थियो